ए मुआ तुझी त का खबर की नथी पोए। वरी कुजाड़ो थियो मरिए। ए विहण मंझ में 1 मिनट तो लॻई, ए सरचण ऐं परचण मंझ में 1 मिनट तो लॻे। ए निभागी चुई कुजाड़ो थी। ए मुआ उन सेठ सी फॾो कई ए कुजाड़े लाइ। आओ पो कुजाड़ो थियो। ए ठही बि झट मंझ आए ए उहा ॻाल्हि थी कयां। इन सेठ सही तां कतई की नठा हां पर पटेल जी लत गरी थी पई कुजाड़ो करयां र न। ए मुआ ए आऊं चुए थी त एड़ी कावड़ करण जो कम ही कहिड़ो। सेठ ऐं जुड़े मोह सां तिरकट कयो हो, इन करे उन्हीं से झेड़ो कयो। ए मुआ मिसरी ए आऊं तोखे सच चुआं ए तो मंझ त हाल ही कीने। रन मुख हरियां भरियां ई अखर कुजाड़े लाइ पे कढी। ए आऊं तो सच थी चुआं ए जेके माण्हू तुंहिंजी बेइज्जती कनि ए ॿिए ॾींहुं उन वटि उभो आई। रन मुख वरी भड़काए में ए तव्हां ते असांजो नकी वढाए छॾियो, भड़काए मां भड़काए। सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।